हिननि ॾींहंनि में फिलिपियो जो चोथों अध्याय ॾिसी रहिया आहियूं। पिछले प्रोग्राम में असां फिलिपियो जो चोथों अध्याय ऐं 7 ऐं 8 वचन हिननि खे पढ़ियो ऐं हिननि जे बारे में ॿुधो। त अॻिते हलो त असां फिलिपियो जे चोथे अध्याय जे 9 वचन खे पढ़ूं। फिलिपियो जो चोथों अध्याय ऐं 9 वचन। जेकी ॻाल्हियूं तव्हां मूंखां सिखियूं आहिनि ऐं ग्रहण कयूं आहिनि ऐं ॿुधी आहिनि ऐं मूं में ॾिठियूं आहिनि, हुननि जो ई पालन कंदा कयो। तॾहिं परमेश्वर जेको शांती जो सोतो आहे तव्हां सां गॾु रहंदो। कयो हिन खां बहितर अखर आहे प्रयोग या व्यवहार। अगरि असां पौलुस वांगुरु हीअं चऊं, जेको मां कयां थो तूं बि कर, त अहिड़ो चवणु निर्लज सम्झो वेंदो। मां नथो चाहियां त मुंहिंजो पोटो उहो रस्तो हले जेको मां हलियो हुयुमि। मां नथो चाहियां त उहो पंहिंजे ॾाॾे खे पंहिंजो आदर्श ठाहे या बनाए, पर पौलुस पंहिंजी ज़िंदगीअ खे ॿियनि विश्वासियुनि लाइ आदर्श जे योग्य बणाए सघियो। पौलुस सामर्थ जे मंदिर में रहंदो हुयो, छो त हुन मसीह खे पंहिंजी ज़िंदगीअ जो अहम केंद्र बणायो हुयो ऐं मसीह खे पंहिंजी ज़िंदगीअ जो हद ऐं सीमा बणायो हुयो। हाणे असां अॻिते हली पढ़ंदासीं फिलिपियो जो चोथों अध्याय ऐं 10 वचन। फिलिपियो जो चोथों अध्याय ऐं वचन 10 ॿुधाइनि था, मां प्रभुअ में ॾाढो आनंदित आहियां त हाणे हेॾनि ॾींहंनि खां पोइ तव्हांजी चिंता मुंहिंजे विषय में वरी जागृत थी आहे। पक तव्हांखे शुरूआत में भी हिन जो वीचार हुयो, पर तव्हांखे मौक़ो कोन मिलियो। शुरूआत में मां तव्हांखे ॿुधायो त फिलिपियो जे ख़त मुख्य रूप सां हिकिड़े शुक्र जी पर्चीअ वांगुरु आहे। शुक्र अदा करण जे हिसे ते अचण खां पहिरियों पौलुस मसीही अनुभव जे बारे में ॿुधाई। उहो सॼे ख़त में मसीही अनुभव जे बारे में ॻाल्हाए रहियो आहे ऐं हाणे उहो फिलिपियो जी कलीसिया खे हुननि जे ॾिनल तोहफ़े लाइ शुक्र अदा थो करे। 2 सालनि लाइ फिलिपियो जी कलीसिया वारा पौलुस सां न मिली सघिया हुया ऐं न ई ॻाल्हाए सघिया हुया। हुननि खे इहा ख़बर ई कोन हुई त यरूशलेम में गिरफ़्तार थी 2 साल क़ैद में हुजण खां पोइ पौलुस किथे हुयो। अॻिले दफ़े जॾहिं हुननि पौलुस जे बारे में ॿुधो हुयो, तॾहिं हुनखे रोमियो जी जेल में मोकिलियो वियो हुयो। हुननि पौलुस खां माफ़ी घुरी, छो त उहे हुन सां संपर्क में कोन रही सघिया हुया ऐं हुनखे हुननि सालनि में हुननि जा तोहफ़ा बि कोन मोकिले सघिया हुया। पौलुस हुननि खे कृपालो थी माफ़ी थो ॾे। उहो चवे थो, मां प्रभुअ में ॾाढो आनंदित आहियां त हाणे एॾनि ॾींहंनि खां पोइ तव्हांजी चिंता मुंहिंजे विषय में वरी जागृत थी आहे। पक तव्हांखे शुरूआत में भी हिन जो वीचार हुयो, पर तव्हांखे मौक़ो कोन मिलियो। ॿियनि लफ़्ज़नि में तव्हां मूंसां संपर्क कोन करे सघिया हुयो ऐं इन करे ई तव्हांखे मुंहिंजी मदद करण जो मौक़ो कोन मिलियो। पौलुस केतिरो कृपालु हुयो। अचो त 11 वचन पढ़ूं। असां पढ़ंदासीं फिलिपियो जो चोथों अध्याय ऐं 11 वचन। हीअं कोन्हे त मां पंहिंजी कमीअ जे वजह सां हे चवां थो, छो त मां हे सिखियो आहे त जंहिं हालति में आहियां हुन ई में संतोष कयां। पौलुस चवे थो त हुननि सां कॾहिं आग्रह ई कोन कयो हुयो। हुन कॾहिं बि संकट में हुजण जो संदेश कोन मोकिलियो हुयो। पौलुस हर स्थितीअ में संतुष्ट रहणु सिखियो हुयो। हिन सां कुझु मतिलबु कोन हुयो त उहो क़ैद में आहे या क़ैद में कोन्हे या क़ैद जे ॿाहिरि आहे। असां मां घणाई ॼणा हे सोचींदा आहिनि त अगरि असां सां सभु कुझु सही थो थिए त असां सही जाइ में आहियूं ऐं हिन सां असां संतुष्ट रहंदा आहियूं। हिन जो मतिलबु हे आहे त असांजी संतुष्टता
असांजी ज़िंदगीअ जे हालतुनि ते निर्भर कंदी आहे। मां त प्रभु खां संतुष्टता जी मांग कई आहे। मां हुन खां घुरियो आहे त चाहे मां रिकॉर्डिंग कंदो हुजां या छुटी मनाईंदो मौज कंदो हुजां, मां हर जाइ ऐं हर वक़्तु संतुष्ट हुजां। इहा मुंहिंजी प्रभु सां प्रार्थना आहे। असांजी परिस्थिति असांजी संतुष्टता ते घणो ई प्रभाव विझंदी आहे। हे सच आहे कि न? पर पौलुस हे सिखियो त परिस्थिति कहिड़ी बि हुजे, हुन जे बावजूदु उहो संतुष्ट रहंदो। हाणे असां फिलिपियों जो 4 अध्याय ऐं 12 वचन पढ़ंदासीं। त पढ़ूं फिलिपियों जो 4 अध्याय ऐं 12 वचन। मां दीन थियण बि ॼाणंदो आहियां ऐं वधण बि ॼाणंदो आहियां। हर हिकु ॻाल्हि ऐं सभिनीनि हालतुनि में मां तृप्त थियणु, बुखो रहणु ऐं वधणु घटणु सिखियो आहे। पौलुस चवे थो, मां तव्हांजी दया खे सम्झां थो ऐं हुन जी क़दुरु थो कयां, पर मां सभिनीनि खां घटि बजट या उपलब्धिअ में ऐं सभिनीनि खां वधीक बजट या उपलब्धिअ में ॿिन्हिनि में जीअणु सिखियो आहे। हेड़ा वक़्त हुया जॾहिं हुन वटि कुझु बि कोन हुयो, पर उहो संतुष्ट हुयो। हेड़ा बि वक़्त हुया जॾहिं परमेश्वर हुन खे भरपूरता सां ॾिनो हुयो ऐं हुन में हुन वधण बि सिखियो। हिकिड़े प्रचारक दोस्त सेवकाई जो पद छॾण खां पोइ पंहिंजी ज़ाल खे ॿुधाई त हुननि जे हर महीने जी आमदनी में ॾाढी घटाई थींदी। हुन खे ॼाण हुई त अॻियां हालतूं ॾुखियूं हूंदियूं। पौलुस वधण ऐं घटण ॿई सिखियल हुयो, पर असां हिन ॻाल्हि में माहिर कोन आहियूं। मां अंदाज़ो लॻायां थो त प्रभुअ खे सभु ॻाल्हियुनि जी ख़बर हुई। इन करे कुझु दयालु ऐं भले माण्हुनि जे करे हुन प्रचारक जे जीअण जी परिस्थिति कोन घटिजी। उहे जीअं पहिरियों रहंदा हुया, रिटायर थियण खां पोइ बि हूअं ई रहण लॻा। उहे पंहिंजा ख़र्च घटाइण लाइ तयारु हुया, पर प्रभुअ हुननि खे घटण कोन ॾिनो ऐं उहे प्रभुअ जो शुक्र पिया मल्हाइनि ऐं हुन जे नाले जी प्रशंसा ऐं महिमा पिया कनि। हिकु ॿियो प्रचारक हर दफ़े हिकिड़े मिशन में बाइबल जी सभा लाइ वेंदो हुयो। हुन जाइ जो मालिक मसीह खे ॼाणण खां पहिरियों शराबी हुयो, पर मसीह में अचण खां पोइ हुन पाण जहिड़ी पहिरियों जी स्थितीअ में फसियल माण्हुनि ताईं मसीह जी ख़ुशख़बरी पहुचाइण जो निर्णय कयईं। हुन मिशन जे मालिक हिकिड़े होटल जे मालिक खे प्रभुअ में आणियईं। होटल जे माण्हूअ हुन भाउर खे चयईं, जॾहिं बि तो वटि कोई प्रचारक ईंदो त मूंखे ॿुधाइजांइ, मां हुन खे मुंहिंजे होटल में मुफ़्त में रहाईंदुसि। जॾहिं उहो प्रचारक बाइबल जी सभा लाइ हुन जाइ ते वियो त हुन खे हुन होटल में रहायो वियो। प्रचारक खे अध्यक्ष जहिड़ी शानाइती कमरे में रहायो वियो। प्रचारक मिशन जे मालिक खे चयईं त मूंखे एॾी विलास सां भरियल ऐं शानदार जाइ कोन खपे। मूंखे छड़ो हिकिड़े आरामदायक पलंग ऐं हिकिड़े टेबल ऐं बल्ब जी घुर्ज आहे ताकी मां अभ्यास करे सघां। मिशन जे मालिक प्रचारक खे ॿुधायो त हुननि खे कमरे ते कोई ख़र्च करणो न पियो ऐं उहो फ़ुकट मिलियल आहे। हुन प्रचारक खे चयो, पौलुस भरपूरता में रहणु सिखियो हुयो ऐं हुन खे घटि में रहण बि ईंदो हुयो। हाणे तूं बि हे हफ़्तो भरपूरता में रहणु सिख। हाणे असां अहिड़े वीचार ते अचूं था जंहिंजो कथन घणो ई कयो वेंदो आहे, पर मुंहिंजे ख़्याल सां हिन वचन जो कथन कहिड़ी ख़ासि परिस्थितियुनि में ई कयो वञणु घुरिजे। हे वचन ज़िंदगीअ खे शक्ति प्रदान करे गति ॾींदो आहे। हे असांजी निजी ज़िंदगीअ सां वाक़िफ़ आहे। हिन वचन खे जीवन में कम में आणणु घुरिजे। अचो त हिन शक्ति प्रदान करण वारे वचन खे पढ़ूं।
हिन लाइ असां पढ़ंदासीं फिलिपियों जो 4 अध्याय ऐं 13 वचन। फिलिपियों जो 4 अध्याय ऐं 13 वचन ॿुधाए थो, जेको मूंखे सामर्थ ॾींदो आहे हुन में मां सभु कुझु करे सघंदो आहियां। हिन वचन जो अनुवाद उहो ई हुजणु घुर्जे जीअं पौलुस लिखियो हुयो, माने मां मसीह में सभु कुझु करे सघंदो आहियां जेको मूंखे सामर्थ ॾींदो आहे। जॾहिं पौलुस चवे थो सभु कुझु, त छा उहो इहा ॻाल्हि असुलत में मञे थो? हिन जो मतिलबु हे आहे, छा त तव्हां ॿाहिरि वञी तव्हांजे घर जे कोठे तां टपो ॾेई सघंदा आहियो? बिल्कुलु न। पौलुस चवे थो, मां मसीह में सभु कुझु करे सघंदो आहियां। हिते उहो तव्हांजी ज़िंदगीअ लाइ मसीह जी इच्छा जे संबंध जे बारे में ॻाल्हाए रहियो आहे। जेको भी मसीह चाहे थो तव्हां कयो, हुन लाइ उहो तव्हांखे सामर्थ प्रदान कंदो। उहो तव्हांखे जेको बि आत्मिक या भौतिक दान ॾींदो, हुन आत्मिक दान में कार्य करण लाइ सामर्थ बि उहो ई प्रदान कंदो। हिकु आत्मिक दान हे हिकिड़े विश्वासीअ जे ज़िंदगीअ में परमेश्वर जे आत्मा जो प्रगटीकरण आहे। जेसिताईं तव्हां मसीह में कार्य कंदव, तेसिताईं तव्हांखे सामर्थ प्रदान थींदो रहंदो। मिसाल जे तौर ते, रेलगाॾीअ जो प्रवास वधीक ई रोमांचक ऐं मज़ेदार हूंदो आहे। रेलगाॾी तव्हांखे पंहिंजे मंज़िल ते आराम सां पहुचाईंदी आहे, पर पहुचाईंदी ज़रूरु आहे। सम्झो हिकु ॾाढी तेज़ रेलगाॾी आहे जेकी अजब जे रफ़्तार सां हलंदी आहे। उहा गाॾी चई सघे थी, मां उहो सभु कुझु करे सघां थी जेका हिकु तेज़ रफ़्तार वारी गाॾीअ खे करणु घुर्जे। मां पंहिंजी पटरीअ ते हली घणियूं ई जायुनि तां गुज़री सघां थी। मुंहिंजे रस्ते ते ईंदे घाटनि खे पार करे सघां थी। मां थोरी धीमी थी वेंदी आहियां, पर हिचकिचाईंदी कोन आहियां। मां सिधो मथे वञी ॿिए पासे खां सिधो हेठि अची सघां थी। मां सभु कुझु करे सघंदी आहियां। हाणे तव्हां कल्पना कयो त इहा तेज़ रफ़्तार वारी गाॾी फुर्तीअ सां हलण वारी गाॾी चवे, मां सागनि शहरनि मां गुज़रंदे उबजी वई आहियां। मां ॿिया शहर ॾिसण थी चाहियां। हीअं चवंदे इहा रेलगाॾी पंहिंजे पटरीअ बदिलण जी कोशिशि करे त हुन जो हर्ष छा थींदो? नाश ई थींदो। जेसिताईं उहा ॿधल पटरीअ ते हले पई, तेसिताईं हुन जहिड़ी का बि कोन हुई ऐं उहा सभु कुझु करे सघे पई, पर पटरी छॾंदे ई उहा बिल्कुलु बेबस ऐं निश्हाल थी वई। पौलुस पंहिंजे बारे में हे चई रहियो आहे, मां मसीह में सभु कुझु करे सघंदो आहियां। मुंहिंजा मित्र, अगरि तव्हां मसीह जे देह जा सदस्य आहियो, उहो तव्हांजो मस्तिष्क आहे ऐं तव्हांखे पंहिंजी ज़िंदगीअ में हुन जे इच्छा अनुसार कार्य करणो आहे। हुन जी इच्छा ई उहा पटरी आहे जंहिं ते तव्हांखे भॼणो आहे। ॿुधो, पौलुस हे कोन चवे थो त असां सभु कुझु करे सघंदा आहियूं। मां हिकिड़े टिड वांगुरु टपा कोन ॾेई सघंदो आहियां। जॾहिं असां नंढा हूंदा आहियूं त असां घणा ई टपा ॾेई सघंदा आहियूं, पर उमिरि थींदे असां पहिरियों वांगुरु टपा कोन ॾेई था सघूं। ॾिसो, मां सभु कुझु कोन करे सघंदो आहियां, पर मां उहो सभु कुझु करे सघंदो आहियां जेको परमेश्वर जी इच्छा में मूंखे करणु घुर्जे। हुन वक़्त खां जॾहिं हुन मूंखे बचायो या उधार ॾिनो, तेसिताईं जेसिताईं उहो पाण मूंखे हिन जग खां ॿाहिरि कढंदो। मसीह जे द्वारा जेको मूंखे सामर्थ ॾींदो आहे। मसीह ई आहे जेको तव्हांखे सामर्थशाली बणाए सघंदो आहे, ताकी उहो तव्हां लाइ पंहिंजी इच्छा करण लाइ तव्हांखे मदद करे। उहो तव्हांखे कुझु बि करण लाइ असीम सामर्थ कोन थो ॾिए, पर उहो तव्हांखे उहो सभु कुझु करण लाइ मदद ॾींदो जेको हुन जी इच्छा सां संबंधित आहे। जॾहिं तव्हां ऐं मां मसीह में आहियूं
ऐं मसीह में हुन पटरीअ ते हली रहिया आहियूं त कोई बि असांखे रोके कोन थो सघे, असांखे कोई बि बीहारे कोन थो सघे। पर जंहिं वक़्त ते तव्हां ऐं मां हुन गौरवी पद खां ॿाहिरि पेर रखंदासीं, पाप करे या पंहिंजी इच्छा जे अनुसार परमेश्वर जी इच्छा खां ॿाहिरि पेर रखंदासीं या मसीही माण्हुनि जी सहभागिता छॾे ॾींदासीं, त असां बि हुन रेलगाॾीअ वांगुरु पटरीअ तां लाहींदा ई नष्ट थी वेंदासीं। असां किथे बि कोन पहुची सघंदासीं। पर अगरि असां पटरीअ ते रहंदासीं त असां मसीह में सभु कुझु करे सघंदा आहियूं। यूहन्ना जे 15 अध्याय जे 7 वचन में असां पढ़ूं था त प्रभु यीशू चवे थो, अगरि तव्हां मूं में बनियल रहंदव ऐं मुंहिंजो वचन तव्हां में बनियल रहंदो त जेको चाहियो घुरियो ऐं उहो तव्हां जे लाइ थी वेंदो। घुरण खां पहिरियों सुठो थींदो त असां हे ॾिसी वठूं त असां किथे बीठा आहियूं। हुन जी इच्छा में हुजणु ज़रूरी आहे। मुंहिंजा अज़ीज़, मूंखे हिन ॻाल्हि ते ज़ोर ॾियणु ॾियो, परमेश्वर जी इच्छा में हुजणु अहम आहे ऐं हुन जी इच्छा हुन जे वचन बाइबल जे ज्ञान सां निश्चित थींदी आहे। घणाई माण्हू हे सोचींदा आहिनि त बाइबल जी नंढी सिख्या वठी सभु समस्याऊं सुलझी वेंदियूं। हीअं समस्याऊं कोन सुलझायूं वेंदियूं आहिनि। हिकिड़े शख़्स घणाई पैसा ॾेई अहिड़ी हिकु सिख्या वरिती। सिख्या ख़तमु थींदे ई हुन ॿुधाई त उहा हुन लाइ ऐं हुन जे परिवार वारनि लाइ केतिरे फ़ाइदे जी हुई। हुननि में घणो ई बदिलाव अची वियो हुयो। कुझु महीननि खां पोइ हुन ॿुधायो त उहे वरी हुन ई जाइ ते मोटी आया आहिनि जिते हुननि शुरूआति कई हुई। मुंहिंजो सुवालु हे आहे त हुन बाइबल जी सिख्या खां पोइ हुननि पाण परमेश्वर जे वचन सां गॾु केतिरो वक़्तु बितायो। मुंहिंजा मित्र, असांजे सवालनि जो जवाबु परमेश्वर जो वचन ई आहे। इहा सादी ॻाल्हि आहे ऐं मां हे पैसा ॾेई प्राप्त कोन थो करे सघां। असांखे पाण पंहिंजी निजी ज़िंदगीअ में परमेश्वर जे वचन जो गंभीरता सां अभ्यास करणु घुरिजे। यूहन्ना जी ख़ुशख़बरी ॾाढी सुंदर आहे, पर हुते ई रुकिजी न वञो। बाइबल में 65 किताबूं अञा बि आहिनि। अगरि तव्हां परमेश्वर जो वचन सॼो सम्झंदव त तव्हां पंहिंजे ज़िंदगीअ लाइ हुन जी इच्छा बि पूरी तरह सां सम्झी सघंदव ऐं कार्य करण लाइ तव्हांजी नींव बणियल हूंदी। परमेश्वर जी इच्छा में ऐं उहो करण में जेको उहो तव्हां लाइ चाहे थो, हुन में आनंद, संतुष्टता ऐं हिकु भरपूर ख़ुशी आहे। अॻिते असां पढ़ंदासीं फिलिपियन जो 4 अध्याय ऐं 14 वचन। फिलिपियन जो 4 अध्याय ऐं 14 वचन ॿुधाए थो, तॾहिं बि तव्हां भलो कयो त मुंहिंजे क्लेश में मुंहिंजा सहभागी थियो। पौलुस फिलिपियो जे कलीसिया वारनि खे ॿुधाइण थो चाहे त उहो हुननि जे तोहफ़े जे क़दुरु थो करे। तव्हां भलो कयो त मुंहिंजे क्लेश में मुंहिंजा सहभागी थियो। इहो हिकु व्यक्तिगत शुक्र अदा करणु आहे। अॼु असां ॾिसी रहिया आहियूं त सचो वचन में असां ॾिठो त पौलुस चवे थो फिलिपियो जे अध्याय में त मां हुन जे द्वारा सभु कुझु करे सघां थो। पर असां ॾिठो त ही सभु कुझु करणु छा आहे। इहा परमेश्वर जी इच्छा में अगरि असां हुजूं त हुन जी इच्छा पूरी करण लाइ जेकी बि शक्ति ऐं सामर्थ्य जी ज़रूरत आहे, उहा मसीह असांखे ॾींदो आहे। छा तव्हां पाण खे परमेश्वर जी इच्छा में पायो था? परमेश्वर जी इच्छा हुन जो वचन आहे, माने पवित्र शास्त्र या बाइबल आहे। छा तव्हां परमेश्वर जे वचन खे हुन तरह सां ॼाणियो था जीअं तव्हांखे ॼाणणु खपे? असां ॾिठो त मसीह ख़ुदि चए थो, अगरि तव्हां मूं में हुजो ऐं मुंहिंजो वचन तव्हां में हुजे त तव्हां जेको चाहियो उहो घुरो,
उहो तव्हां लाइ थी वेंदो। मूंखे पाण खे इहो सुवालु पुछणो आहे त छा मां मसीह में आहियां ऐं छा हुन जो वचन मां में बसियलु आहे। अगरि मां पंहिंजो वक़्तु ऐं पंहिंजे जीअ खे हुन जे वचन खे ॾेई छॾां त हुन जो वचन मां में रही सघंदो ऐं पोइ मां मसीह में सभु कुझु करे सघंदो आहियां। अॼु असां हिते ई बीहंदासीं। ॿिए प्रोग्राम में तव्हां सां वरी सां मुलाक़ात थींदी। तेसि ताईं अलविदा।